घोटकी में चीफ कमर्शियल सेप्को जी सबराहे में घोटकी के मुख्तलिफ़ इलाक़नि में पाड़नि में सेप्को अमले पारां ओचितो छापा, केतिरा कनेक्शन काटा, बिजली जी तारूं ज़ब्त, डायरेक्ट बिजली हलाईंदड़ ते ॾंड, 6 माण्हू गिरफ़्तार, 5 लख खां मथे बक़ाया जात वसूल। घोटकी के मुख्तलिफ़ पाड़नि अनवराबाद, रहमवाली, टगड़ कॉलोनी, शहबाज कॉलोनी, हुसैन बेली रोड, शाही बाज़ार समेत मुख्तलिफ़ पाड़नि में चीफ कमर्शियल सेप्को अब्दुल करीम मेमण, SA सेप्को सर्कल घोटकी मंजूर हुसैन सुमरो, एक्सीएन मियाँ निज़ामुद्दीन पीरज़ादो, SDO ग़ुलाम अकबर दायो, ज़ाहिद हमीद कुरैशी, लाला यूसुफ पठान, ज़मीर हुसैन चाचड़, शहज़ादो कोरी, मीर हसन मलक, नदीम मीराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में कार्रवायूं कयूं वयूं। इन मौक़े ते चीफ कमर्शियल सेप्को अब्दुल करीम मेमण ऐं SA सेप्को सर्कल घोटकी मंजूर हुसैन सुमरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी सब डिवीज़न में हिन वक़्त ताईं 4 करोड़ खां मथे रिकवरी कराए 40 खां मथे माण्हू गिरफ़्तार कराया विया आहिनि, जंहिं ते घोटकी जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 26 FIR पिणु दाख़िल कई वयूं आहिनि। अॼु जी असांजी कार्रवाई में 6 माण्हू असां गिरफ़्तार करे मथस ॾंड हया आहिनि, जहिड़े त 5 लख खां मथे बक़ाया जात पिणु वसूल कई वई आहे। हुननि चयो त ऑपरेशन रोज़ाना जी बुनियादुनि ते जारी रहंदो ऐं डायरेक्ट बिजली हलाईंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। असांजी कोशिश आहे त ज़िले अंदरि जेका सालनि खां बक़ाया जात रहियल हुई उन खे वसूल करे अवाम खे रिलीफ फराहम कयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।